माशाल्लाह माशाल्लाह। अल्लामा साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। तव्हां खां पुछणु चाहींदसि त ही करबला में जेके इमाम जा साथी आहिनि, जेके दोस्त आहिनि, उन्हनि जे हवाले सां छा चवणु चाहींदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां धरती चैनल जो ऐं अव्हां जी टीम जो शुक्रिया अदा थो करियां, जंहिं हिन मुहर्रम उल हराम जे महीने में असांखे दावत ॾिनी, मदऊ कयो। मां हिन लफ़्ज़नि सां शुरूआत कंदुसि, वरी ज़ख़्म पुराणो आहे ताज़ो थियो, जो मोटी मुहर्रम आयो आहे। हर अख मां लुड़क ग़मनि जा वहनि, वरी दिलि में दर्द सवायो आहे। करबला जे शहीदनि जी कहिड़ी दास्तान बयानु कजे। क़यामत जे सुबुह ताईं करबला जी दास्तान बयानु थींदी रहंदी, अखियुनि मां लुड़क वहंदा रहंदा। एॾो वॾो दर्दनाक वाक़ियो आहे, जंहिं दर्दनाक वाक़िए जी मिसाल असांखे तारीख़ में नथी मिले। मुंहिंजे हुज़ूर जे बचनि सां, मुंहिंजे हुज़ूर जे नवासे सां, मुर्शिद अलीअ जे औलाद सां कंहिं ज़ुल्म कयो, पंहिंजनि ज़ुल्म कयो, जेके पाण खे मुसलमान सॾाइनि पिया, पर हक़ीक़त में काइनात जा सभ खां बदतरीन में बदतरीन जेकॾहिं काफ़िर आहिनि त उहे आहिनि, जंहिं सोणे हुसैन खे शहीद कयो। पोइ मां हीअं छो न चवां, शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी बना अस्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्त यज़ीद। सोणे हुसैन पंहिंजो सर तो कटाए छॾियो, पर यज़ीद जे हथ ते बैत न कई। यज़ीदी लश्कर थो चवे, ज़ियाद थो चवे, उमर बिन साद थो चवे, हथ ते बैत कर, जान बची वेंदी, बचड़ा बची वेंदा। सोणे हुसैन चयो जान हली वञे परवाह न आहे, पर मां यज़ीद जे हथ ते बैत न कंदुसि। यज़ीदी लश्कर थो चवे तुंहिंजी खुराक बंदि कंदासीं, तुंहिंजो पाणी बंदि कंदासीं, तुंहिंजा रस्ता बंदि कंदासीं। सोणे हुसैन चयो तव्हां पाणी बंदि कयो, रस्ता बंदि कयो, मां सभु कुझु बर्दाश्त करण जे लाइ तयारु आहियां, पर नानी नबी जे दीन खे झुकाइण जे लाइ तयारु न आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हक़ीक़त आहे, अॼु असां अगरि इबादत कयूं था, असांजा बच्चा इबादत कनि था, त उहा इबादत असां ताईं कलमो नमाज़ असां ताईं पहुचण जो ज़रियो वाहिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम। ऐं हक़ीक़त इहा बि आहे त जीअं तव्हां फरमायो त हीअ एॾी वॾी शहादत आहे, जंहिंजे हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारहा पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदा बि रहिया, सम्झाईंदा बि रहिया त हुसैन सां जेको मोहबत करे थो उहो मोहम्मद सां मोहबत करे थो, हुसैन खे जेको रंजाए थो, तकलीफ़ ॾिए थो, उहो मोहम्मद मुस्तफ़ा खे तकलीफ़। इमाम हुसैन जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बचपन जी हालत में, अञा मुंहिंजो सोणो हुसैन जवान न आहे थियो, साईं इमाम हुसैन अञा बालिग न आहिनि थिया, वॾा न आहिनि थिया। साईं फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नह। मुंहिंजा हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा। ऐं हिकु दफ़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में वेठा आहिनि, सहाबा किराम जी मजलिस आहे, त इमाम हुसैन साईंजन जी झोली मुबारक में अची करे वेही रहियो। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम आया, साईंजन खे फरमायूं त ए अल्लाह जा पैगंबर, तव्हांजो हे बचड़ो जेको तव्हांजी झोली मुबारक में आहे, तव्हांजा पंहिंजा इन खे शहीद करे छॾींदा। ऐं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम साईंजन खे करबला वारी मिटी बि ॾेखारी ऐं साईंजन खे इमाम हुसैन जी शहादत जी ख़बर बि अॻुवाट ॾेई छॾी। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अॻु में ई ख़बर हुई त मुंहिंजे बचे खे हे ज़ालिम करबला जे मैदान में शहीद कंदा। ऐं इमाम हुसैन जो जेको शान आहे, इमाम हुसैन जो जेको मक़ाम आहे, उन ते मजलिसूं पढ़ियूं थियूं वञनि, ख़तीब ख़िताबत जे अंदाज़ में बयानु कनि था, मज़हबी स्कॉलर उन अंदाज़ में बयानु कनि था, मुहक़िक़ उन अंदाज़ में बयानु कनि था, पर अॼु ताईं करबला जी तहक़ीक़ मुहक़िक़ इन ॻाल्हि जे मथां पूरो न आहिनि लही सघिया त उन जो जेको ग़म हुयो उहो ग़म खुटण वारो कोन्हे। पोइ मां हीअं छो न चवां, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज़ था, उसकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज़ था। यूं तो सजदा करने वाले हैं बहुत सारे बंदे, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज़ था। कौनैन तक बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शे ज़मीन से अर्श तक है चर्चा हुसैन का। क़यामत जे सुबुह ताईं हुसैनियत ज़िंदाबाद जा नारा लॻंदा रहंदा, यज़ीदियत मुर्दाबाद जा नारा लॻंदा। अच्छा, इन ॻाल्हि सॼी तव्हां चइबो आहे न, हिकिड़ी ॻाल्हि वाज़े थिए थी, हम सभु जानते हैं, हिकिड़ी इलाही क्लियर शइ आहे त इमाम जॾहिं फरमाइनि था, ईअं बि फरमाए सघिया पे त आऊं बैत नथो करे सघां, पाण फरमायो मूं जहिड़ो तो जहिड़े जी, यज़ीद खे चयूं त बैत नथो करे सघे। यानी मफ़हूम इन मां असां इहो कढी सघूं था त किरदार आहिनि, को बि किरदारु जेको हक़ ते बीठल आहे उहो हिकिड़े फासिक व फाजिर जी बैत नथो करे सघे। अॼु जे दौर में बि इहा शइ असां सभिनी ते इम्प्लीमेंट थिए थी
त हर उहो इंसान जेको सचो आहे उन खे कंहिं बि ग़लति शइ जी पैरवी न करणु घुरिजे। ऐं मौला अली सलाम फरमायो त जेका बि ग़लति शइ थींदे पंहिंजे साम्हूं ॾिसो त उनखे रोकियो, पहिरीं उनखे हथ सां रोकियो, अगरि नथा रोके सघो त ज़ुबान सां उनखे ग़लति ज़रूरु चओ। अगरि इते बि तव्हां का सख़्ती आहे, ग़लति नथा चई सघो त दिलि में उनखे ज़रूरु ग़लति कोठियो। त इन जो मक़सदु इहो ई आहे त असां जेके बि ग़लति थींदे शयूं ॾिसूं था उन ग़लति खे ग़लति चऊं, अगरि चई नथा सघूं त ग़लति सम्झूं ज़रूरु।